दोस्तों, अॼु प्यारे दोस्त ऐं फिरजिन जे कारीगर नज़ाकत मंगीअ सां गॾु सुबुह सवेर नसीम नगर चौंक कासमाबाद मां नाश्तो करे मोटरसाइकिल ते निकिरी पियासीं टंडोजाम तरफ़। हिन शहर जी सुञाणप मुल्का मुल्क मशहूरु आहे, पर आहे सिंध ज़र यूनिवर्सिटीअ ख़ातिर। हीउ शहर हैदराबाद मीरपुर ख़ासि शाहराह ते वाक़िअ आहे। हीउ ज़िले हैदराबाद जो शहर म्यूनसिपल कमेटी जी हैसियत थो रखे, जंहिंजी आबादी 50,000 खां मथे आहे। हीउ शहर तालके ॿाराड़ी हैदराबाद में अचे थो। हिन जो चेयरमैन सेठ बदर मेमण आहे ऐं हितां सूबाई सीट ते बसियुनि जे कंडक्टर जो पुटु शर्जील इनाम मेमण वॾी लीड सां ऐं पैसे जी मस्तीअ सां खटींदो आहे। हीउ शहर हैदराबाद जे ओभर में तक़रीबन 20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। तव्हां सोचींदा हूंदा त असीं सिर्फ़ु यूनिवर्सिटी घुमण वियासीं। न दोस्तो, असीं त यूनिवर्सिटी अंदरि गवर्नमेंट हाई स्कूल टंडोजाम जे हेड मास्तर ट्रोड़ी फाटक जे असीर ऐं मेड़ तालके जे ॻोठु गंवराबाद जाए साईं मोहम्मद हाशिम कांदड़े जे दीदार लाइ रवाना थियासीं। जेकर हिकु गोलीअ में 2 शिकार थियनि त पोइ वाहवाही करणु खपे, पर पाण त 2 छो 3 कयासीं। याने साईं मोहम्मद हाशिम जो दीदार, जल परिन जो वथाण, यूनिवर्सिटी ऐं मरवेसूं सिंध न ॾेसूं जो नारो हणंदड़ जे हुज़ूर में पिणु हाज़िरी। पर पाण सिर्फ़ु ज़िक्र कयूं था इल्म जी उञ लाहींदड़ साई ऐं सरज़ब्ज़ धरती ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम जो। ज़र यूनिवर्सिटीअ जा कई शागिर्द ख़ाशी नामाचारी माणे चुका आहिनि, पर शहीद बशीर ख़ान कुरैशी तारनि में 14 जो चंड। शहीद बशीर ख़ान कुरैशी 1976 में ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िला वरिती, जिते सियासी सरगर्मियुनि में हिसो वठंदे 1980 में जिसाब ज़र यूनिवर्सिटीअ जो सदर चूंडियो वियो। अगरि शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी क़ौमी अवामी सियासी उभार जो पहिरियों ॾाको हिन यूनिवर्सिटीअ मां खणणु चइजे त इन में को बि वधाउ न थींदो। सिंध जे हिन वॾी ज़रई दरसगाह में एटमी तवानाई जो मर्कज़ ऐं फैकल्टी ऑफ एनिमल हस्बेंड्री सां गॾु ज़रई इंजीनियरिंग वारो वर्कशॉप पिणु आहे। टंडोजाम में मुसलमाननि जी इबादतगाहुनि सां गॾु हिकु कलीसा पिणु मौजूदु आहे, जंहिंजो नालो सेवंथ डे एडवेंटिस्ट चर्च आहे। सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम मां शहीद बशीर ख़ान कुरैशीअ सां गॾु प्रोफेसर फ़तेह मोहम्मद मरी ऐं बहरिया टाउन जदोजहद जे पहिरें शहीद शफ़ी मोहम्मद सरकी पिणु अचो वञनि। असांजी महिनत ऐं पोरियो अव्हांखे कीअं लॻो, असांखे कमेंट में ज़रूरु आगाह कंदा।